इल्म वारे जाहिल जो फ़र्क़ु आउं तव्हांखे सम्झायां न, इल्म वारे जी फज़ीलत छा आहे। कंहिं जाहिल खां कंहिं माण्हू सवाल कयो, कंहिं जाहिल खां कंहिं माण्हू सवाल कयो त यार इन मख़लूक़ में केतिरा ई माण्हू आहिनि जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, केतिरा ई माण्हू मालदार आहिनि, अल्लाह उन्हनि खे मालदार छो नथो करे। सभिनी खे माल ॾे हा न, को सुम्हियो आहे, को बुखियो आहे, को उञो आहे, को मालदार आहे। हिकु जाहिल कंहिं जाहिल खां पुछो, केतिरा ई जाहिल दीन जा रूप इख़्तियार त कंदा आहिनि, पोइ माण्हू उन्हनि खे अहले इल्म सम्झी उन्हनि खां सवाल बि दीनी पुछंदा आहिनि। हू बि जाहिल हो को अहले इल्म जे रूप में, उनखां जॾहिं उनजो सवाल पुछो त ईअं छो, त हुन चयो हा यार वाकई ॻाल्हि सही कई थी। त हू इबादत गुज़ार त ज़रूरु हुयो पर जाहिल हुयो। जिहालत को नंढी ख़ता न आहे, इहो ज़ुल्म आहे पंहिंजी जान सां, पंहिंजे ईमान सां। अगरि तव्हां ज़ुल्म कयो आहे, क़ुरान मजीद न पढ़िया आहियो, तव्हां अगरि दीन जो इल्मु शरीयत जो इल्मु न पढ़िया आहियो, त पोइ तव्हांजे लाइ अञा बि अल्लाह पाक हुज़ूर जे सदके आसानी कई आहे। कहिड़ी? इल्म वारा अल्लाह पैदा कया आहिनि। या त इल्मु पढ़, जे पढ़ियल न आहीं त इल्म वारनि जी दामन में रह, कॾहिं बि गुमराह न थींदी। अगरि इन्हनि जो सायो न हूंदी त विख विख ते कुफ़ुर कंदो वेंदे, जिहालत जे करे ख़बर ई न पवंदी। इहो मां कुफ़ुर सम्झायां पियो। केतिरा ई माण्हू गुमराह ऐं काफ़िर बणिजी चुका आहिनि। त उन जाहिल उनखे चयो हा वाकई अल्लाह जी ज़ात बरकात जे हथ में, दस्ते कुदरत में त हर शइ आहे, सभिनी खे चाहे त अमीर करे छॾे, पोइ ईअं वाकई न करे हा। वरी उहो ई माण्हू कंहिं आरिफ़ वटि वियो, आरिफ़ हुयो, उनखे अल्लाह जी ज़ात जो इरफ़ान हुयो। जॾहिं उहो आरिफ़ वटि वियो, अहले इल्म वटि वियो, इहा ई शिकायत उनजे साम्हूं कई। जीअं जो हुन इज़हार कयो अल्लाह जो वली हो, आरिफ़ हो, उनखे गले खां पकतो अची ख़बरदार ज़ालिम, ही तूं बकवास न कर, अल्लाह कंहिंखे ज़ुल्म न आहे कंदो, ॿुधी छॾ। उन आरिफ़ उनखे गले खां पकड़े ख़बरदार जवाब ॾींदे चई, अगरि अल्लाह जेके रिज़्क़ माल जो कुझु बि अता कयो आहे, इहो शान आहे उनजो रहमान रहीम ऐं बिलख़ुसूस उनजो फ़ज़ुल आहे। इहो उनजो फ़ज़ुल आहे, इहो उनजी महिरबानी करे। मसलन मज़दूर आहे, सॼो ॾींहुं कमु कई, उनजी पघार आहे 500 रुपया ॾिहाड़ी, पर शाम जो उनखे उन मालिक कमु कराईंदड़ 1000 रुपयो ॾिनो, त हू छा चवंदो? महिरबानी, महिरबानी। इहा हुनजे मथां महिरबानी हूंदी। ॿिए मज़दूर खे अगरि 500 ॾिनई ऐं हुनखे 1000 ॾिनई, त हुनजे मथां महिरबानी हूंदसि, हुन सां अदुल हूंदुसि, बाबा ॾिहाड़ी जो ई आहे, मां कहिड़ो ज़ुल्म थो कयां तोसां। अगरि अल्लाह जेके रिज़्क़ फरावानी कुशादगी अता करे, इहो उनजो फ़ज़ुल आहे। अगरि जेकॾहिं तंगदस्ती मजबूरी मोहताजी अता करे, इहो उनजो अदुल आहे। अदुल करे त पूरी काइनात तंगदस्त बणिजी वञे, पर हर शान उन ख़ुदावंद कुद्दूस दुनिया में पंहिंजो ज़ाहिर कयो आहे, रुजू मुंहिंजे तरफ़ कयो ऐं सम्झो त मां ई आहियां, हर शइ ते क़ादिर आहियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे, जो चाहियां उहो कयां। इहा मुंहिंजी शान आहे। अल्लाह अकबरी। उन आरिफ़ चयो उनखे इहो उनजो अदुल आहे, हू हुनजो फ़ज़ुल आहे, ताकी अदुल खां बि केरु इनकार न करे ऐं फ़ज़ुल खां बि केरु इनकार न करे। उहो जाहिल इबादत गुज़ार उन कुफ़ुर कयो, ऐं अहले इल्म आरिफ़ जंहिंजी सोहबत, जंहिंजूं घड़ियूं अल्लाह वारनि सां गुज़रियूं, इल्म वारनि सां मजलिस में कचहरी में वेठो, अल्लाह अकबर, उन इल्म जी बरकत, उन इल्म जो फ़ैज़, उन इल्म जो असरु उनजी दिलि में हो, फ़ौरी तौर ते उनजी गिरफ़्त करे उनखे मसइलो सम्झाए छॾे। अल्लाह अदुल जे शान सां बि ज़ाहिर आहे, अल्लाह फ़ज़ुल जे शान सां बि ज़ाहिर आहे, अल्लाह समद जे शान सां बि, अल्लाह बेनियाज़ आहे, केरु उन खां पुछण वारो कोन्हे, जंहिंखे जो मर्ज़ी अता करे। अल्लाहु समद ऐलान कयो थी, मूं रब जी शान आहे अल्लाहु समद। जे दुनिया जा बादशाह के मिनिस्टर, के ऑफिसर जे अॻियां मजबूर हूंदा आहिनि, के वॾेरे जे भोतार जे अॻियां मजबूर हूंदा आहिनि, अदुल न करे सघंदा आहिनि। अगरि हिन सां अदुल कयोसीं, हिन ज़ुल्म कयो आहे रैयत सां, त हिन जा 1000 वोट मूंखे इलेक्शन में न मिली सघंदा, उहे मजबूर हूंदा आहिनि। अल्लाह फरमायो अल्लाहु समद, अल्लाह कंहिंजे अॻियां मजबूर न आहे। केतिरा ई भोतार, केतिरा ई वॾेरा, केतिरा ई नेकोकार बि उन्हनि सां अल्लाह अदुल कयो त उहे जहन्नम जे किनारे ते नज़र आया। बेनियाज़ी वारी शान। ईमान बचाइण जे लाइ दुनिया में इरफ़ान ऐं इल्मु तमामु ज़रूरी आहे, वरना विख विख ते लफ़्ज़ लफ़्ज़ में ही त दजाली दौर हली रहियो आहे। हिन दजाली दौर में ईमान बचाइण त पंहिंजो पाण ॾाढो महाल आहे। या त इल्मु सिख, या इल्मु वारनि सां महफ़िल लॻा, कचहरी कर, उन्हनि जी मजलिस में वञ, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी आलिम बणिजी वेंदे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।